खबरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे मूंखे ख़बरूं ख़ैबर खाता बेले खाते कचे में ऑपरेशन कयो आहे। 1000 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वियो आहे। बेले खाते कचे में ऑपरेशन करे 1000 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो। अवां खे अपडेट की ख़बर खाता बेले खाते कचे में ऑपरेशन कयो आहे। 1000 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वियो आहे। बेले खाते जो कचे में ऑपरेशन थियो आहे। 1000 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वियो आहे। अवां खे अपडेट की ख़बर खाता बेले खाते कचे में ऑपरेशन कयो आहे। 1000 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वियो आहे। बेले खाते जे ऑफिसरनि कचे में ऑपरेशन करे 1000 एकड़ सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराया आहिनि। बेले खाते जे ऑफिसरनि कचे में ऑपरेशन कयो आहे। 1000 एकड़ ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ लाइन ते मौजूद आहे अब्दुल गफूर मेमून। जी अब्दुल गफूर, तफ़सील ॾिजो। हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट हुकुम में जेको फॉरेस्ट खातो मटियारीपन जेको हक़ में अची वियो आहे उन सिलसिले में बेले खाते जे ऑफिसरनि जो ज़िले पुलिस जी वॾी दफ़े सां ज़िले जे मुख़्तलिफ़ कचे जे इलाइक़े में मौजूदु जेको सरकारी ज़मीन ते कब्ज़ा करण जो ऑपरेशन जी शुरूआत करे छॾी आहे। जंहिंजी अॻुवाणी जो डिस्ट्रिक्ट फॉरेस्टर ऑफिसर हसनैन बलोच, चीफ वगण रेंज फॉरेस्टर ऑफिसर सैयद मीर शाह जी अॻुवाणी में ऐं वॾी पुलिस टारनि सां जेको आहे खेपराणी रईस मुरीद बेलो, जाखरी, नूर केटी, बुठो समेत मुख़्तलिफ़ बेलनि में मौजूदु जेको सरकारी ज़मीनुनि ते बेकब्ज़ा कंदड़ जेको कब्ज़े कार्रवाई कई आहे। उन मौक़े ते DFO मटियारी हसन बलोच ॿुधायो त बेले खाते पाण जेको ज़िले मटियारी 70,000 एकड़नि मां सिर्फ़ 20% एकड़नि ते बाक़ी ॾोहारी माण्हुनि जो कब्ज़ो मौजूदु आहे, जेको पिणु तमामु जल्द खाली करायो वेंदो। उन मौक़े ते हिन जो KTN सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जंहिं करे जेको पुलिस जो साथ रहियो त इंशाल्लाह तमामु जल्द ज़िले मटियारी में जेको आहे बेले खाते ज़मीन खे कब्ज़े खां जल्द आज़ादु करायो वेंदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल गफूर मेमून। अवां खे अपडेट की ख़बर खाता बेले खाते जे ऑफिसरनि कचे में ऑपरेशन कयो आहे। 1000 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया विया आहिनि। ऑपरेशन दौरान 1000 एकड़ सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया विया आहिनि। बेले खाते पारां ऑपरेशन कयो वियो आहे।